ॾिठी आहे रऊफ़ हसन ते हमले बाबति पुलिस जी दाख़िल कयल FIR रद्द करे छॾी। जांच लाइ जुडिशियल कमीशन जोड़ण जो मुतालबो। रऊफ़ हसन उमर अयूब सां गॾु इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त जमहूरियत जे पर्दे पुठियां हिक शख़्स जी हुक्मरानी आहे। मुंहिंजे पुठियां रिथाबंदी तहत कातलाणो हमलो कयो वियो। हमलो कंदड़नि जो हज़फ मुंहिंजी गिची हुई। मुंहिंजा ज़ख़्म त भरिजी वेंदा पर मुल्क खे लॻल ज़ख़्म भरिजी न सघंदा। उमर अयूब चयो त इस्लामाबाद पुलिस रऊफ़ हसन ते हमले जो केस ख़राब करे रही आहे। पुलिस पारां दाख़िल कयल FIR क़बूल न आहे। हमले जी जांच लाइ जुडिशियल कमीशन क़ाइम कई वञे। वफ़ाक़ी हुकूमत पारां ईंदड़ माली साल जी बजट IMF जी मुशावरत सां तैयार करण सख़्त मुआशी पॉलिसीज़ जारी रखण जो फ़ैसिलो। IMF सां नए कर्ज़ प्रोग्राम ते ॻाल्हियुनि खां अॻु हुकूमत घरेलू वाइपेदारनि भाण CNG सीमेंट सेक्टर लाइ गैस वधीक महांगी करण जी तयारी बि करे वरिती। ज़रियनि मूजिबि IMF मिशन खे गैस सेक्टर जो गर्दिशी कर्ज़ घटि करण लाइ 3 प्लान न आहिनि। आलमी मालियाती इदारनि खे ॾिनल प्लान तहत अगस्त खां गैस अघनि में वाध थींदी। गैस अघनि में वाध सां प्रोटेक्टेड ऐं नॉन प्रोटेक्टेड वाइपेदारनि लाइ गैस जे बिल में 100 खां 400 रुपयनि ताईं इज़ाफ़ो थी वेंदो। फिलहाल तंदूर लाइ गैस अघनि में इज़ाफ़ो न करण जी तजवीज़। FBR जी हिदायत ते नॉन फाइलर्स जूं 9000 मोबाइल फोन सिम्स बंद। FBR जे तर्जुमान मूजिबि टेलीफोन कंपनीज़ गॾिजाणी दौरान आगाही ॾिनी त हेल ताईं नॉन फाइलर्स जूं 9000 सिम्स बंदि कयूं वयूं आहिनि। मोबाइल फोन सिम्स बंदि करण जो फ़ैसिलो पार्लियामेंट जो आहे ऐं हुकूमत जे फ़ैसिले ते हर हाल में अमल करणो पवंदो। असांखे तारीख़ मां सबक सिखण जी ज़रूरत आहे। इदारनि खे अदल में रही कमु करणु घुरिजे। पार्लियामेंट सुप्रीम इदारो आहे। आइन खे बदलती खे वज़ीर आज़म खे मुतलब करण जो इख्तियार नथो ॾिए। सीनेट में ॻाल्हाईंदे कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर ताड़ चयो त रऊफ़ हसन वारे मामले ते कमेटी जोड़ी आहे। रऊफ़ हसन जे मौक़िफ़ मूजिबि केस दाख़िल कयो वियो। हुकूमत संजीदगीअ सां रऊफ़ हसन ते हमले जी जांच करे पई। محمد و آل محمد با هم حسین حسین شعار ماست، شهادت افتخار ماست. हेलीकॉप्टर हादसे में शहीद थियल ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं परडेही वज़ीर हुसैन अमीर अब्दुल हयान ऐं संदसि साथी जी तेहरान में जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में औरतुनि समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत। जनाज़े नमाज़ ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली ख़ामनाई पढ़ाई। तदफीन सुभाणे मशहद में इमाम अली रज़ा जे रोज़े जी अहाते में कई वेंदी। तेहरान पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ताज़ियती हॉल पहुतो। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई ऐं ईरान जे वक़्ती सदर मोहम्मद मुख़ब्बर सां मुलाक़ात करे ताज़ियत कई। पाकिस्तान में दहशतगर्दी लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल थियण जो वधीक शाहिदियूं साम्हूं अची वयूं। ISPR अफ़गान सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल थियण जा वधीक सबूत पेश करे छॾिया। ISPR चयो आहे त अफ़गान सरज़मीन तां दहशतगर्द पाकिस्तान में दाख़िल थी फोर्सिस ऐं शहरनि खे निशानो बणाए रहिया आहिनि। बलूचिस्तान जे इलाइक़े ज़ू में फोर्सिस जे ऑपरेशन दौरान 29 दहशतगर्दनि खे मारियो वियो आहे। ऑपरेशन दौरान मेजर बाबर खान बि शहीद थियो। पाकिस्तान लगातार अफगानिस्तान जे वक़्ती हुकूमत खे पाकिस्तान मुखालिफ़ दहशतगर्दनि खे रोकण जो मुतालबो कंदो रहियो आहे। उम्मीद आहे त अफ़गान हुकूमत पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दी लाइ पंहिंजी सरज़मीन इस्तेमाल थियण न ॾींदी। सदर आसिफ अली ज़रदारी जो पाक चीन विच में अवामी राब्तनि खे मज़बूत बणाइण ते ज़ोर। चीनी मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त ॿिन्ही मुल्कनि में अवाम जी चुरपुर आसान बणाइण लाइ पॉलिसियुनि खे बहितर बणाइण जी ज़रूरत आहे। पॉलिसियुनि जो तसलसल चीन जे मुआशी कामयाबी जो सबबु आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो क़ौम खे ओभर ऐं चीन तरफ़ ॾिसण जो तर्ज ॾिनो। पाकिस्तान वन चाइना जो हामी आहे।
पाकिस्तान हमेशा चीन सां गॾु बीठो आहे। हीट व्यू दौरान लोडशेडिंग सबब का फौतगी थी त केस के इलेक्ट्रिक मथां दाख़िल थींदो। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो सिंध असेंबली में खिताब। सैयद नासिर हुसैन शाह चयो त हुकूमत कंहिंखे बि मुफ़्त में सोलर पैनल न ॾींदी। वर्ल्ड बैंक जे सहकार सां शुरू थींदड़ सोलर वारे मंसूबे में घर धणनि खे 30% ख़र्च ॾियणो पवंदो। सिंध हुकूमत पहिरें मरहले में 100 यूनिट मुफ़्त बिजली ॾियण वारे मंसूबे ते कमु शुरू करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सोलर ते टैक्स लॻायो त इहा ज़्यादती हूंदी। पीटीआई अखाण हमाद अज़हर रूपोशी ख़त्म करे साम्हूं अची वियो। 9 मई जे वाक़िअनि खां पोइ रूपोशी इख़्तियार कंदड़ हमाद अज़हर इस्लामाबाद में पीटीआई जे मरकज़ी ऑफिस पहुतो। संदसि चवण हो त हुन पीटीआई बानी जी हिदायत ते रूपोशी ख़त्म कई। हमाद अज़हर जो ॿुधी इस्लामाबाद पुलिस बि पीटीआई ऑफिस पहुती, पर हमाद अज़हर हथ न अची सघियो। मले जे 126 एकड़ सरकारी ज़मीन जी लीज ते वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी जी जाली सही हुअण जो इंकशाफ। सिंध हाई कोर्ट मलीर में 126 एकड़ सरकारी ज़मीन वारे केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सरकारी वकील जो चवणु आहे त लीज़ 3 सालनि जी हुई जेका ख़त्म थी वई आहे। बिल्डर 3 सालनि जी लीज़ खे 99 सालनि ताईं वधाइण चाहे थो। पुराणे लीज़ ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं तॾोके चीफ सेक्रेटरी जूं जाली सहियूं थियल आहिनि। सुप्रीम कोर्ट बिल्डर खे रिलीफ न ॾियण जो हुकुम जारी करे छॾियो। पीटीआई अखाण यास्मीन राशिद जी तबियत ख़राब। कोट लखपत जेल में अस्पताल मुंतकिल। डॉक्टर्स पारां यास्मीन राशिद जी सेहत गणती जोगी करार। ज़रियन जो चवणु आहे त ब्लड प्रेशर वधी वञण जी शिकायत ते यास्मीन राशिद खे जेल खां सर्विसिस अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। डॉक्टर्स मूजिब डॉक्टर यास्मीन राशिद गुज़िरियल ॾींहं खां खाइण पीअण बंदि करे छॾियो आहे। उल्टियूं अचण सबबि संदसि जिस्म में पाणीअ जी खोट पैदा थी वई आहे। शहदाद कोट में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबले दौरान अहलकार शहीद। पुलिस पारां 2 मुबैना फोरनि खे बि मारण जी दावा। मच्छी मार्केट में हथियार बंदनि सां फायरिंग जी ॾे-वठ में अहलकार अब्दुल रसूल सोमरो शहीद थियो। पुलिस मुक़ाबले बाद मुबैना 2 फोरू मारिजी विया। फोरनि जी सुञाणप तालिब हुसैन और फारूक मुगेरी लाल मोहम्मद जे नालनि सां कई वई। टंडो आदम जे मंदिर मां हफ़्तो अॻु चोरी थियल सोनो ताज ॿियो सामान हथ। 2 जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी सागर तरफ़ां पुलिस टीम लाइ इनाम जो ऐलान। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी नोटिस वठण बाद टंडो आदम पुलिस शहर जे चाहिया पाड़े में जुमन शाह पाड़े में कार्रवाई करे 2 जवाबदारनि सजाद रिंद ऐं अली शेर उर्फ शीदी ख़ासकिली खे गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी सागर जो चवणु आहे त जवाबदारनि वटां मंदिर मां चोरायल सोनो ताज, 1 पितल जो ढिंड, 15 अदद रुमाल, 2 माइक, 1 चार्जर ऐं चंदे जा 20,000 रुपया हथ करे वरिता आहिनि। मेहर भरिसां काज़ी आरिफ में चांडिया बिरादरी जे बिंदुरनि में कारी तकरार तां झेड़ो। फायरिंग में 1 ॼणो मोहम्मद हाशिम चांडियो क़तल। साॻे तकरार तां 3 ॼणा अॻे क़तल थी चुका। नोलयार वेझो चिमड़ाऊ किनाल में विचंदे रंगियार खान वासी बुरी फोत। इलाइक़े वासिन रशीद शाह नाले पुरे जो लाश कढी वरितो। रानीपुर वेझो बि नौजवान रोडी किनाल में ॿुॾी वियो। संदसि ॻोल्हा जारी। ॻोठ रहीम बख़्श वसाण वासी सजाद वसाण दोस्तनि सां गॾु रोडी किनाल में विचण दौरान ॿुॾी वियो। हाला जे तालिबुल मौला कॉलोनी जूं रहवासी 2 भेनरूं पुरस्कार नमूने गुम। थाणे ते रिपोर्ट दाख़िल। 14 वरनि जी ताहिरा ऐं 16 सालनि जी इकरा सुमरो गुज़िरियल ॾींहुं सिलाई मर्कज़ वयूं।
वापस घर न मोटियूं। वारसनि तरफ़ां ॻोल्हा बावजूद ॿिन्ही भेनरुनि जो ॾस पतो न पइजी सघियो। नॉर्वे, आयरलैंड ऐं स्पेन फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तौर तस्लीम करण जो ऐलान करे छॾियो। नॉर्वे जे वज़ीर आज़म चयो आहे त फ़लस्तीन खे तस्लीम करण जो मक़सदु ॿियनि मुल्कनि खे पैगाम मोकिलणु आहे। फ़लस्तीन खे तस्लीम करण ताईं खिते में अमन क़ाइमु न थींदो। आयरलैंड जे वज़ीर आज़म चयो त आयरलैंड बि फ़लस्तीन खे तस्लीम कंदो। स्पेनिश वज़ीर आज़म बि फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करण वारी स्पेनिश पार्लियामेंट जे मंज़ूरी कयल ठहराउ जी आजियां करे छॾी। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में 4 मैचेस ते बदल T20 सीरीज़ जी पहिरीं मैच कुझु देर बाद शुरू थींदी। क़ौमी टीम जो कप्तान बाबर आज़म कामयाबी लाइ पुरज़म। T20 क्रिकेट जी तारीख़ जो सभ खां वॾो अपसेट। अमेरिका जी टीम बांग्लादेश खे शिकस्त ॾेई छॾी। ह्यूस्टन में खेलियल मैच बांग्लादेशी टीम पहिरियां बैटिंग कंदे 6 विकेट जे नुक़सान ते 153 रन्स ठाहियूं। पहिरियों भेरो ICC इवेंट में हिस्सो वठंदड़ अमरीकी टीम 154 रन्स जो हदफ़ 5 विकेट जे नुक़सान ते आख़िरी ओवर में हासिल करे सभिनी खे हैरान करे छॾियो। अमरीका पारां बर्मीत सिंह 33 ऐं कोरी एडसन 34 रन्स ठाहे टीम जी कामयाबी में अहम किरदारु अदा कयो। बॉलीवुड किंग शाहरुख खान गर्मीअ जी सट न सही सघियो। तबियत नासाज़ थियण सबबि अस्पताल दाख़िल। भारतीय मीडिया मूजिब सख़्त गर्मी दौरान शाहरुख खान जे जिस्म में पाणी घटिजी वियो, जंहिं सबबि खेसि अहमदाबाद जे केडी अस्पताल दाख़िल करायो वियो। अस्पताल मां तिबी इलाज बाद शाहरुख खान खे डिस्चार्ज कयो वियो।